वादा अस्सलाम वालेकुम सॼी उॼण बिरादरीअ खे सलाम थो ॾिजे। सलाम खां पोइ इहो त अॼु असांजी ॻाल्हि थी अदा अब्दुल्ला कंडियारे वारे सां जिन डॉक्टर क़ुरबान सां गॾिजी करे सुक वाहण ऐं हुसैनाबाद में जेको आहे स्क्रीन आउट कयो, जंहिंमें जेको आहे हुननि तमामु अलार्मिंग सिचुएशन ॿुधाई जेका ज़रकान काले यरकान यानी हेपेटाइटिस बी ऐं सी जा जेके आहिनि से उन्हनि 235 सैंपल वरिता, जिन मां 153 सही हुया, बाक़ी 82 जेके आहे उन्हनि मां इफेक्टेड हुया ऐं उहे जेके आहिनि से पॉज़िटिव रिज़ल्ट हुया, जंहिंमें जेको आहे सो उन्हनि में इहा बीमारी ॾिठी वई जेका तमामु सिचुएशन ख़राबु आहे। हुन एतिरो ई ॿुधायो त माण्हुनि जी तमामु हालति उते कंडीशन ख़राबु आहे ऐं ड्रिंकिंग कंडीशन्स वाटर जी तमामु ख़राबु आहे, जंहिंजे करे जेको आहे सो माण्हू हिक ई घर जा 4 ॼणा जेके आहिनि से इन में इफेक्ट आहिनि ऐं जेकॾहिं जल्दी इन जो तदारक न कयो वियो त तमामु जेको आहे सो हूअं बि हर को इंडिविजुअली सुख जो जीअं आहे उहो पंहिंजनि माण्हुनि जो जेको इलाजु कराईंदो वरिते थो। मूंखे बि यादि आहे त मां जॾहिं इस्लामाबाद में हुउमि त सजाद पंहिंजे भाउ खे जेको आहे सो कराए पियो ऐं हाणे हाजी इमदाद अली बि पंहिंजे भाउ जो करायो ऐं उहो जेको आहे सो इहो इन जो हल को जेको आहे सो सिर्फ़ु ट्रीटमेंट त थियणु खपे, पर ट्रीटमेंट सां गॾु जेको आहे सो यार उते जेको आहे क्लीनिंग वाटर हुजणु खपे, माण्हुनि में जेको आहे सो हिकिड़ी सुजाॻी पैदा करणु खपे, माण्हुनि में सफ़ाईअ जो रुझान ऐं जल्दी करे महिरबानी करे हद वारे MPS खे ऐं MNS खे जेको आहे सो हिकिड़ो ठाहे ऐं उन्हनि खे मोकिलियो त बाबा असांखे जेको आहे सो जल्दीअ में करे जेको आहे सो वाटर ड्रेनेज सिस्टम ठाहे ॾिनो वञे ऐं वाटर क्लीनिंग जेके उन खां सवाइ जेको आहे सो हीअ मर्ज़ तमामु ख़तरनाक आहे ऐं जेको आहे सो सॼे ॻोठ जो ॻोठ जेको आहे सो तबाह थी वेंदो। अलाह ताला ख़ैरु करे, छो जो इंसान खे जॾहिं अकुलु आहे त हाणे उहो जेको पंहिंजो इस्तेमालु करे ऐं न की जेको आहे सो दुआउनि ऐं दफ़नि ते जेको आहे सो दुआऊं दफ़ाऊं पंहिंजी जाइ ते, पर तव्हां जेको आहे सो पहिरियों इन जो जेका एहतियात ऐं मुंहिंजी सभिनी दोस्तनि खे जीअं डॉक्टर क़ुरबान आहे या अदी अब्दुल्ला वारा आहिनि या जेके ॿिया सान्यावंद आहिनि जेके उथिया वेठा आहिनि जे नेमतुल्ला आया होॾे कराचीअ में, इन्हनि सभिनी खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे जेको आहे वसंदीअ वारनि MNS MPS खे जेको आहे सो अपील कनि त जीअं जेको आहे सो उते जल्दी उपाउ वरिता वञनि। ऐं हुन अब्दुल्ला भाऊ इहो ॿुधायो त जेको उते तक़रीबन 3200-3300 माण्हू आहिनि। हाणे साईं 3200-3300 माण्हुनि खे स्क्रीन आउट करणु तमामु ॾुखियो आहे, जंहिंजे करे तव्हां सभिनी भाइरनि खे इहा गुज़ारिश आहे त महिरबानी करे जल्दी इन में हथु वंडायो ऐं इन जे लाइ जेको आहे सो वज़ीर आज़म खे ख़तु लिखो ऐं असांजी उॼण एसोसिएशन खे इहा बि गुज़ारिश आहे त जेको आहे सो वज़ीर आज़म खे ख़तु लिखनि ऐं उहे जेको आहे सो अदा मुबारक आहे होॾे हिन में कराचीअ में उनखे ॿुधाइनि जेको आहे सो तमामु इहा हालति ख़राबु आहे। उमेदु आहे त सभिनी खे जेको आहे सो इन में हिसो वठिणो पवंदो ऐं पंहिंजे ॻोठ जे लाइ, पंहिंजे माण्हुनि जे लाइ, मुस्तक़बिल जे लाइ, मुस्तक़बिल जे ॿारनि जे लाइ ऐं उहे जेके आहिनि से जीअं उन्हनि जी सिहत सही थी गुज़रे। असांजे मियां नज़ीर जेको आहे सो सिंध धरतीअ में त उनजे बारे में बार कोशिशि कई आहे ऐं जेको आहे सो सुख जूं जेके आहिनि से हालात ॿुधाए अथई त उनजो को बि वाही वसीलो कोन्हे को। सो उमेदु आहे त तव्हां जेको आहे सो इफर्ट्स वठंदा ऐं अलाह कंदो जेको आहे सो हिनखे क़ाबू पाईंदासीं ऐं गॾिजी करे मां जसवा जेको आहे सो अब्दुल्ला खे जो कंडियारे मां सीट जी करे उॾाए वियो आहे ऐं क़ुरबान डॉक्टर खे जिन इहे जेके आहिनि से स्टेप्स वरिता आहिनि, अलाह कंदो जेको आहे तव्हांखे इन जो अजर मिलंदो। आमीन। सदाईं गॾु